सूरह हुजरात रुकू नंबर 2। ए ईमान वारो का टोली ॿी टोलीअ ते ठठोली न करे जो मता उहे उन्हनि खां भला हुजनि ऐं न ज़ालूं ॿियनि ज़ालुनि सां ठठोलियूं कनि जो मता उहे उन्हनि खां भलियूं हुजनि ऐं न की पाण में हिक ॿिए खे ऐब लायो ऐं न की हिक ॿिए खे मुछड़नि लक़बनि सां सॾियो जो ईमान आणण खां पोइ बेदीनीअ जो नालो पवणु ख़राबु आहे ऐं जिन तौबा न कई से ई ज़ालिम आहिनि। ए ईमान वारो घणो करे गुमान खां बचो, बेशक के गुमान गुनाह आहिनि ऐं न की जासूसी करियो ऐं न की को अव्हां मां हिक ॿिए जी गिला करे। भला अव्हां मां को हिकिड़ो पंहिंजे मुंहुं भाउ जो गोश्त खाइणु पसंदि कंदो आहे छा, जंहिंखां नफ़रत कंदा आहियो ऐं अल्लाह खां ॾिजो, बेशक अल्लाह तौबा क़बूल कंदड़ महिरबान आहे। ए माण्हू, बेशक असां अव्हां खे हिकिड़े मुड़ुस ऐं हिक ज़ाल मां पैदा कयो ऐं अव्हां खे ज़ातियूं ऐं ॿाड़ा कयोसीं त हिक ॿिए खे सुञाणो। बेशक अव्हां मां तमामु इज़त वारो अल्लाह वटि उहो आहे जेको अव्हां मां ॾाढो परहेज़गार आहे। बेशक अल्लाह ॼाणंदड़ ख़बर रखंदड़ आहे। जंगली चवंदा आहिनि त ईमान आंदो अथऊं ऐं पैगम्बर खेनि चयो त हक़ीक़त करे ईमान न आंदो अथव, पर ईअं चओ त असीं मुस्लमान थिया आहियूं, अञा अव्हां जे दिलनि में ईमान घिड़ियो ई न आहे। ऐं जेकॾहिं अल्लाह ऐं संदसि पैगम्बर जो चयो मञींदव त अव्हां जे अमलनि मां अव्हां खे कुझु बि न घटाईंदो। बेशक अल्लाह बख़्शणहार महिरबान आहे। मोमिन रुॻो उहे आहिनि जे अल्लाह ऐं संदसि पैगम्बर ते ईमान आंदो, वरी को शक न कयऊं ऐं अल्लाह जे वाट में पंहिंजनि मालनि ऐं पंहिंजनि जुस्सनि सां जिहाद कयऊं, उहे ई सचा आहिनि। ऐं पैगम्बर खेनि चयो त पंहिंजो दीन अल्लाह खे ॼाणाईंदा आहियो छा, ऐं जेकी आसमाननि में आहे ऐं जेकी ज़मीन में आहे सो सभु अल्लाह ॼाणंदो आहे ऐं अल्लाह सभु कंहिं शइ खे ॼाणंदड़ आहे। ऐं पैगम्बर इस्लाम आणण जो तो ते अहसान रखंदा आहिनि, चवीनि त मूं ते पंहिंजे इस्लाम आणण जो अहसान न रखो, बल्कि अव्हां ते अल्लाह अहसान रखंदो आहे जो अव्हां खे ईमान जी हिदायत कयाईं। जेकॾहिं सचा आहियो, बेशक अल्लाह आसमाननि ऐं ज़मीन जो ॻुझ ॼाणंदो आहे ऐं जेकी कंदा आहियो सो अल्लाह ॾिसंदड़ आहे।